दी सुपीरियर मॉडल स्कूल आदलपुर में पोस्टर प्रेजेंटेशन जो मुकाबलो थी गुजरियो, जंहिंमें दी सुपीरियर मॉडल स्कूल आदलपुर जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि हिस्सो वरितो। प्रोग्राम जी अॻुवाणी स्कूल जो प्रिंसिपल सदाम हुसैन कलवड़ कई, जॾहिं त दी सुपीरियर मॉडल स्कूल आदलपुर जे उस्तादनि शोएब कलवड़, उस्ताद सैयद अख्तर अली शाह, फयाज हुसैन सुमरो, उस्ताद शोएब हुसैन संगड़, शीराद अली कलवड़, उस्ताद सीगार कलवड़ ऐं ॿियनि उस्तादनि प्रोग्राम में हिस्सो वरितो। हिन मौक़े ते उस्तादनि शागिर्दियनि ऐं शागिर्दियाणियुनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु द सुपीरियर मॉडल स्कूल अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो बहितरीनु इवेंट ऑर्गेनाइज़ कयो जेको पोस्टर प्रेजेंटेशन जे टाइटल सां हुयो। इन टाइटल मां अंदाज़ो हणी सघिजे थो त ॿारनि पंहिंजा पोस्टर्स रिप्रेज़ेंट कया ऐं हीउ ॾाढो अमेज़िंग एक्सपीरियंस मुंहिंजो पर्सनली गुज़रियो। ॿारनि खे ॾिठो लर्निंग कंदे, टीचर्स खां स्टूडेंट्स खां पुछंदे, यूट्यूब जो सही इस्तेमालु ॿारनि हिन पोस्टर प्रेजेंटेशन जे थ्रू सिखियो, लर्न कयूं। ऐं असां अल्हम्दुलिल्लाह सुपीरियर मॉडल स्कूल हर लिहाज़ सां कोशिश करे थो। मक़सदु ॿारनि खे इनकरेज करणु, ॿारनि खे न सिर्फ़ु किताबी तालीम, हुन सां गॾु ॿियूं जेके एक्टिविटीज़ आहिनि जेके ॿारनि खे पढ़ाई में इज़ाफ़ो अता करंदियूं, कॉन्फिडेंस बिल्डअप करंदियूं, अञा घणो कुझु इनोवेशन जे तरफ़ वठी वञनि थियूं। उहे एक्टिविटीज़ असां कराए रहिया आहियूं। प्रीवियस मंथ में जेको रीडिंग एंड राइटिंग कंटेस्ट थियो, ॾाढो सुठो गुज़रियो। हिन मंथ में प्रेजेंटेशन जो पोस्टर प्रेजेंटेशन जो कंटेस्ट रहियो। महीने हिकिड़ो इवेंट ऑर्गेनाइज़ कयूं था जेको हर लिहाज़ सां ॿारनि खे पुश करे थो, ॿारनि खे अॻिते बि थो। माजिद भाई ऐं टाइम न्यूज़ जे थ्रू मां हिकिड़ो मैसेज ॾियणु चाहियां थो, स्पेशली वालिदैन हज़रात खे, जेके बि जंहिंजा बि जिथे बि ॿार पढ़नि था, जेकॾहिं ॿारनि खे अॻिते करिणो आहे पोइ उन्हनि खे इनकरेज कयो, उन्हनि खे घर में टाइम टेबल्स ठाहे ॾियो, उन्हनि खे सेपरेट माहौल ॾियो जीअं ॿार सेल्फ स्टडीज़ जे तरफ़ वञनि ऐं उहे कॉम्पिटिटिव लेवल में पंहिंजे पाण खे खणी अची सघनि। ऐं सिविल सोसाइटी खे आख़िरी हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त ताड़ी हिक हथ सां न वेंदी आहे। सॼा हिकिड़ा असांजी सोसाइटी, पेरेंट्स एंड टीचर्स जेके नी उहे कोलैबोरेशन में हूंदा तॾहिं थींदो। असां वटि स्ट्रीट क्राइम जाम आहे। जेकॾहिं सिविल सोसाइटी पंहिंजो हिसो अदा कंदी त उहे ॿार पंहिंजे स्ट्रीट्स में घटि घुमंदा, पंहिंजी गेम्स में, पंहिंजी पढ़ाई में मसरूफ़ रहंदा, त उहो ग़लति कमु सिखी न सघंदा। अगरि ॿार ॿाहिरि वञी करे कुझु ग़लति सिखी अचे थो, उहो घर में इम्प्लीमेंट करे थो, उन जी तरबियत ते असरु थिए थो, ख़राबु असरु थिए थो। असां पंहिंजी तरफ़ों पोइ कोशिशि कयूं। सुपीरियर स्कूल अल्हम्दुलिल्लाह पंहिंजी तरफ़ों कोशिशि आहे, इंशाल्लाह अॻिते बि कोशिशि कंदो रहंदो ऐं इंशाल्लाह अॻिते अहिड़ा प्रोग्राम असां पंहिंजे तरफ़ों कोशिशि करे ऑर्गेनाइज़ कंदा रहंदासीं त जीअं ॿारनि जी बहितरी अची सघे। जीअं त अॼु असांजे स्कूल द सुपीरियर मॉडल स्कूल आदलपुर में हिकु प्रोग्राम थी गुज़रियो। असांजे स्कूल में पोस्टर प्रेजेंटेशन थियो हुयो, जंहिंमें असां खोड़ कुझु सिखियोसीं। गुज़ारिश आहे त जेको इहे नंढा नंढा प्रोग्राम जेके प्राइवेट स्कूल्स में थियनि था, त इहा सरकारी स्कूलनि में बि थियणु घुरिजनि, जीअं असांजे मुआशिरे जा जेके ग़रीब फ़र्द आहिनि, उन्हनि जा जेके चिल्ड्रेन आहिनि, उहे बि वधि खां वधि नॉलेज हासिलु करे सघनि ऐं तरक़ी करे सघनि। ऐं मां शुक्रगुज़ार आहियां स्कूल मैनेजमेंट जी जेका असांखे हर दफ़े हिकु नओं प्रोग्राम अरेंज करे ॾींदी आहे कुझु नओं सिखण जे लाइ। तमामु बहितरीनु हे जेको साईं प्रोग्राम रखियो आहे पोस्टर प्रेजेंटेशन जो, इहो तमामु बहितरीनु आहे। ऐं जेके बि पोस्टर्स आहिनि, साइंस जा कयो, मैथमेटिक्स जा कयो, इंग्लिश जा कयो, तमामु बहितरीनु आहिनि। पोस्टर त सभु बहितरु आहिनि, पर ॿारनि जी जेका क्रिएटिविटी आहे, कॉन्फिडेंस आहे, टॉकिंग पावर आहे, उहो बि तमामु बहितरीनु आहे। मां इहो ई चवणु चाहींदुमि ॿारनि खे त को बि लूज़र न हूंदो आहे। के ॿार विन करे वेंदा, के कुझु न कुझु गेन करे वेंदा, कुझु न कुझु सिखी वेंदा। बाक़ी इहो जेको साईं ट्रैक ॾिनो आहे ॿारनि खे, रस्तो ॾिनो आहे, इहो तमामु बहितरीनु आहे। जेकॾहिं ॿार हिन ते अमल कंदा रहंदा त इंशाल्लाह हिकु ॾींहुं कामयाबु थी वेंदा। छो त इहे ॿार जॾहिं अॻियां ईंदा, हिननि खे इन्हनि शयुनि खे फेस करिणो पवंदो। ऐं माशाल्लाह साईं हिननि खे बि उन्हनि शयुनि लाइ हिते ई तयारु करनि था। माशाल्लाह साईं जी तमामु घणी महिनत आहे। इहो जज़्बो ॾिसी तमामु ख़ुशी थी। असांखे सिखण लाइ घणो कुझु मिलियो, तमामु बहितरीनु माशाल्लाह। वरी थैंक यू वेरी मच। आई एम अलीज़ा फ्रॉम क्लास 8। मां पंहिंजे स्कूल में जॾहिं पोस्टर्स ॾिठा त हर पोस्टर पंहिंजो अलॻि मैसेज ॾिए पियो, अलॻि माना ॾिए पियो। हर पोस्टर में अलॻि अलॻि मालूमाती जॻह हुई, त हर पोस्टर जेको असां सिखियोसीं उन खे सम्झोसीं। ऐं ॿाहिरियां जेके गेस्ट आया, उन्हनि बि पोस्टर्स ॾिठा, उन्हनि खे बि मालूमात थी, उन्हनि खे बि मालूमात मिली त इहे पोस्टर्स जेके नी असांजी मालूमात वधाईंदा नी।
तंहिंजे लाइ हर कोई जेको आहे त पंहिंजे स्कूल्स में इहे प्रोग्राम अनाउंस करे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त उस्तादनि सां गॾोगॾु वालिदैन खे बि पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे, पंहिंजे गुरड़नि जहिड़नि ॿारनि ते तवजा ॾियणु घुरिजे। में काबियाब माणींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे इनाम सां नवाज़ियो वियो। कैमरामैन लाभ अली कलवट सां गॾु माजिद अली कलवट, टाइम न्यूज़, आदलपुर।